हिकिड़े ॻोठ में टे भाइर रहंदा हुआ। वीचारा तमामु ग़रीब हुआ ऐं हुननि जो पीरसन पीउ बि गुज़ारे वियो त हिकु ॾींहुं वेही पाण में चवण लॻा त छो न पाण किथे खज़ानो को ॻोल्हियूं ऐं पाण अमीर थी वञूं ऐं पंहिंजी गुरबत ख़तमु थी वञे। त वॾो भाउ चवणु लॻो त पाण खे खज़ानो ॻोल्हणो आहे ऐं पाण खे अमीर थियणो आहे। सॼी उमिरि पाण ग़रीबी में गुज़ारी आहे। पंहिंजो पीउ बि ग़रीब हो, कमाए कमाए मरी वियो, पाण बि कमाए कमाए मरी वेंदासीं। छो न पाण हली को खज़ानो ॻोल्हियूं ऐं पाण अमीर थी वञूं। त हिते विचट भाउ चवणु लॻो त पाण खज़ानो ॻोल्हियूं, पर किथे खज़ानो ॻोल्हियूं? खज़ानो किथे तव्हांखे सुझे पियो छा? त हिते नंढो भाउ चवणु लॻो त खज़ानो मिलणु मुश्किल आहे। खज़ानो पाण खे किथे थो मिले ऐं पाण किथे खज़ाने खे ॻोल्हींदासीं? त हिते वॾो भाउ चवणु लॻो त खज़ानो पाण खे मिली वेंदो। पंहिंजा वॾड़ा चवंदा हुआ त फलाणी जॻह ते खज़ानो मौजूदु आहे, पर उते वञणु मुश्किल आहे ऐं पाण खे उहा जॻह सुझे बि कोन्ह थी, पर पाण ॻोल्हींदे ॻोल्हींदे उते पुॼंदासीं ऐं उहो खज़ानो तमामु पुराणे ज़माने जो आहे ऐं पाण हलंदासीं, कोशिशि कंदासीं। जे अगरि उहो खज़ानो पाण खे मिली वियो त पाण अमीर थी वेंदासीं। त टई भाइर ॿिए ॾींहुं सुबुह जो निकिता उन खज़ाने खे ॻोल्हण जे लाइ। सॼो ॾींहुं उन झंग में ऐं उन पहाड़ी इलाइक़े में खज़ाने खे ॻोल्हियो, पर खज़ानो हिन खे हथ हिननि टिनी भाइरनि खे न आयो ऐं ही नेठि थकी पिया, खज़ाने खे ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया। हिते हिननि खे राति थी वई। हाणे झंग में राति थी वई त हाणे हिननि सोचियो त छो न अॼोकी राति हिन झंग में रहूं ऐं वरी सुबुह जो खज़ाने खे ॻोल्हींदासीं। झंग में का सुठी जॻह ॻोल्हण लॻा त का जॻह सुठी मिले त उते अॼोकी राति रहूं। त जॻह खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिसनि त उन झंग में हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत घर हुजे। टई भाइर उन घर खे ॾिसी ऐं सोचण लॻा ऐं चवण लॻा त हिन झंग में ही घर कंहिंजो आहे? त चवण लॻा त ख़बर न आहे कंहिंजो घर आहे, हली ॾिसूं था। जंहिंजो बि घर हुजे अॼोकी राति इन घर में रहूं था। टई भाइर आया ऐं उन घर में दाख़िल थिया त ॾिसनि त घर में केरु न हुजे। ॾिसनि त उन घर में अॻियां टेबल ते तरह तरह जा ताम लॻा पिया हुजनि, सुठा सुठा खाधा पिया हुजनि ऐं चवण लॻा त घर में केरु आहे कोन, छो न हली इहो खाधो खाए ऐं हिते रही पऊं। आया टई ॼणा ऐं उहो खाधो खाइण लॻा। खाधो जॾहिं ढो ते खाई ऐं सोचण लॻा त हाणे पाण खे निंड बि अचे, सुम्ही था रहूं हिते। ऐं टई भाइर उते सुम्ही रहिया उन घर मंझि। जॾहिं सुबुह थियो त नंढो भाउ ॾिसे त हिन जा ॿ भाइर हुजनि न ऐं चवणु लॻो त मुंहिंजा ॿ भाउ अलाए किॾां विया आहिनि। चवणु लॻो त थी सघे थो ॿाहिरि हुजनि। त नंढो भाउ हिन वारो ॿाहिरि वियो ऐं उते आसे पासे में अची ॻोल्हण लॻो ॿिन्ही भाइरनि खे त हिन जा ॿ भाइर मौजूदु न हुजनि। त हिते नंढो भाउ चवणु लॻो त ख़बर न आहे, मुंहिंजे भाइरनि मूंखे ॿुधायो बि न ऐं पाण अलाए किॾां विया, हाणे ख़बर न आहे त अलाए किथे आहिनि। त हिननि जो नंढो भाउ उन भाइरनि खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे थोरो अॻियां वञे ऐं ॾिसे त हिकिड़ो तलाउ हुजे पाणी जो। जॾहिं उन जे वेझो पुॻो त ॾिसे त उते हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी सिसी कढियो ऐं पाणी में वेठी हुजे। त हिते नंढो भाउ चवणु लॻो त ए ख़ूबसूरत शहज़ादी, तूं केरु आहीं, किथे जी आहीं ऐं हिन पाणी में सिसी कढियो वेठी आहीं? ख़ैर त आहे, तोखे छा थियो आहे? त हिते ख़ूबसूरत शहज़ादी चवणु लॻी त आऊं फलाणे मुल्क जे बादशाह जी धीउ शहज़ादी आहियां ऐं आऊं हिन झंग में घुमण जे लाइ आई हुअसि ऐं मूंखे हिते हिकिड़ी बददुआ मिली वई, तंहिंजे करे आऊं हिन पाणी में क़ैद आहियां। त हिते भाइरनि जो नंढो भाउ शहज़ादी खे चवणु लॻो त भला ॿुधा, मुंहिंजा भाइर हिते तो वटि आया हुआ, तो हुननि खे ॾिठो? जे अगरि ॾिठो हुजे त मूंखे ॿुधा। त हिते शहज़ादी चवणु लॻी त मूं तुंहिंजा भाइर ॾिठा हुआ ऐं मूं वटि हिते आया हुआ, पर तोखे आऊं ॿुधाईंदसि केॾां विया आहिनि, पर तूं मूंखे पहिरीं हिन पाणी मंझां मूंखे आज़ादु करा। त हिते भाइरनि जो नंढो भाउ चवणु लॻो त तोखे हिन पाणी मां आऊं कीअं आज़ादु करायां? त हिते शहज़ादी चवणु लॻी त मूंखे कंहिं बददुआ ॾिनी हुई त तूं हिन पाणी में सॼी उमिरि क़ैद हूंदे ऐं तुंहिंजी मौत बि तोखे कोन ईंदी ऐं तूं हिन पाणी मंझि हूंदे अंदरि। हाणे बददुआ मुंहिंजी इहा आहे त हीउ जादुई घर आहे, हिन में अवी हिकिड़ी राति सुता हुआ, तंहिंजे करे मुंहिंजी अधु सिसी मथे ज़ाहिर थी वई आहे ऐं तोखे टे रातूं हिन घर में सुम्हणो आहे ऐं टे रातूं तूं घर में सुम्ही रहे त पोइ आऊं हिन पाणी मंझां आज़ादु थी वेंदसि ऐं पोइ तोखे तुंहिंजे भाउनि जो बि ॾसु ॾींदसि ऐं तोसां वाइदो करियां थी त आऊं तोसां शादी बि कंदसि। त हिते हिन भाइरनि जो नंढो भाउ चवणु लॻो शहज़ादी खे त भले ठीकु आहे, तोखे आऊं आज़ादु कराईंदसि, पोइ तूं मूंखे मुंहिंजे भाइरनि जो ॾसु ॾिजांइ ऐं मुंहिंजे भाइरनि खे ॻोल्हे ऐं हथु कंदसि। हिते शहज़ादी चवणु लॻी उन भाइरनि जे नंढे भाउ खे त ॻाल्हि ॿुध, राति जो तूं सुम्हिजी ज़रूरु, पर हू जादुई घर आहे, तोखे अचानक अजीब अजीब ख्वाब ईंदा ऐं तोखे डिॼणो कोन्हे। जे अगरि डिॼी वएं त तूं बि मरी वेंदे ऐं आऊं बि आज़ादु कोन थींदसि। त इहा ॻाल्हि तूं यादि रखिजांइ। नंढो भाउ चवणु लॻो त
भले ठीकु है, आउं राति जो सुम्हंदसि ऐं आउं उथंदसि कोन ऐं डपु कोन कंदसि, तूं भले आज़ादु थी वञिजी। त जॾहिं राति थी उन घर में उहो उन भाइरनि जो नंढो भाउ सुम्हणु लॻो त जीअं सुतो उन घर में त ॾिसे त हिकिड़ा अजीब अजीब ज़नावर, ख़ौफ़नाक ज़नावर अची उनखे फिरी आया। त इते हिनखे उन शहज़ादी जी ॻाल्हि यादि अची वई त शहज़ादी मूंखे चयो पिए त थी सघे थो हीअ मूंखे डपु ॾियणु आया हुजनि, ऐं उथंदसि कोन ऐं डिॼंदसि कोन। उन्हनि ज़नावरनि खां ख़ौफ़ कोन कई ऐं उन्हनि खां ॾिनो कोन ऐं सुम्ही रहियो। नेठि सुबुह थियो त सुबुह जो आयो उन तलाउ ते ॾिसे त शहज़ादी कुझु ज़ाहिर थी वई मथे। त वरी ॿी राति बि ईअं करणु लॻो त टी राति बि ईअं करणु लॻो त 2-3 रातूं ईअं कयईं। टी राति मुकमल करे जॾहिं सुबुह जो आयो उन तलाउ ते त ॾिसे त शहज़ादी आज़ादु बीठी हुजे ऐं शहज़ादी खे उन पाणी मझां ॿाहिरि कढी ऐं शहज़ादी चवणु लॻी त तुंहिंजियूं महिरबानियूं जेको तो मूंखे आज़ादु कयो हिन पाणी मझां। ऐं शहज़ादी उन भाइरनि जे नंढे भाउ खे चवणु लॻी त हीअ तोखे हिकिड़ी आऊं ॿूटी ॾियां थी जेका मुअल इंसान खे जीअरो करे सघे थी, पर हीअ तोखे सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा कम में आणणी आहे, हीअ पंहिंजी संभाले रख ऐं मूं तोसां जेको वाइदो कयो हो त तोसां शादी ज़रूरु कंदसि। त इते भाइरनि जो नंढो भाउ शहज़ादी खे चवणु लॻो त भले ठीकु है, पर हाणे तूं मूंखे मुंहिंजे भाइरनि जो बि ॾसु ॾे। त इते शहज़ादी चवणु लॻी त आऊं हिते पाणी में क़ैद हुयसि ऐं जॾहिं सुबुह जो सवेरे तुंहिंजा 2 भाइर मूं वटि आया ऐं मूंखां पुछणु लॻा ऐं मूं हुननि खे मुंहिंजी सॼी हक़ीक़त करे हुननि खे ॿुधाई त हू चवणु लॻा त ठीकु है, तोखे असीं आज़ादु कराईंदासीं, पर असांखे खज़ाने जो ॾसु ॾे, जेको खज़ानो हिते हिन इलाइक़े में आहे उहो असांखे खज़ानो ॿुधा। त शहज़ादी चवणु लॻी त मूं हुननि खे खज़ाने जो ॿुधायो त तुंहिंजा 2 भाइर चवणु लॻा त तोखे असीं आज़ादु पोइ कराईंदासीं, पहिरीं असीं वञूं था खज़ानो खणी अचूं। ऐं शहज़ादी चवणु लॻी त तुंहिंजा 2 भाइर खज़ाने जे लाइ वञणु लॻा त इते तुंहिंजो विचट भाउ चवणु लॻो त पाण पंहिंजे नंढे भाइर खे वठी हलूं। त इते तुंहिंजो वॾो भाउ चवणु लॻो त पाण हुनखे नथा वठी हलूं, पाण 2 ॼणा सही आहियूं, पाण खज़ानो खणंदासीं ऐं पाण 2 हिसेदार थींदासीं, हुनखे पाण कोन्ह वठी हलूं। त तुंहिंजा भाइर ईअं चई ऐं उतां विया हलिया ऐं मूंखे बि आज़ादु कोन करायूं, हू विया आहिनि खज़ाने जे पोयां। त उते उन भाइरनि जे नंढे भाउ खे ॾुख बि थियो ऐं अफ़सोस बि थियो त मुंहिंजा भाइर मूंसां ईअं छो कयूं। त हिते शहज़ादी चवणु लॻी त तूं परेशान न थी, आउं तोसां शादी बि करियां थी, हल तोसां शादी करियां ऐं ॿियो वरी तोखे खज़ाने जो ॾसु ॾियां थी त वञी खज़ानो बि खण। त हिते उन भाइरनि जो नंढो भाउ चवणु लॻो त भले तूं हल, आउं तोसां शादी करियां थो। त हिते भाइरनि जे नंढे भाउ खे शहज़ादी चवणु लॻी त शादी तोसां करियां थी, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजांइ, शादी करण जे महिल तोखे निंड न अचे, जे अगरि तूं सुम्ही रहीं तोखे निंड अची वई त आउं तोखां हमेशह जे लाइ वेंदसि हली। त हिते भाइरनि जो नंढो भाउ चवणु लॻो त आउं मुंहिंजी शादी जे टाइम ते निंड थोरी कंदसि। त 2 ॼणा आया उन घर में ऐं शादी करणु लॻा। त शादी करण जे महिल त उन हमरा खे निंड अची वई हमरा खे, त उन महिल शहज़ादी ग़ाइबु थी वई हली। जॾहिं हमरा निंड करे उथियो त ॾिसे त शहज़ादी हुजे न ऐं चवणु लॻो त मूंखे निंड अची वई, शहज़ादी ग़ाइबु थी वई। त हाणे चवणु लॻो त हाणे ख़बर न आहे मुंहिंजी शहज़ादी ज़ाल अलाए केॾांहुं वई हली। हाणे अची परेशान थियो, 2 भाइर बि विया हलिया ऐं शहज़ादी बि ग़ाइबु थी वई हली। हाणे अची रोअणु लॻो, रोईंदो रोईंदो ऐं झंग में पहाड़ी इलाइक़े में उन शहज़ादी ज़ाल खे ॻोल्हे पियो, भाइरनि खे बि ॻोल्हे पियो, पर हिनखे केर बि हथु न आयो। अॻियां हिकिड़ो ॾिसे त हिकिड़े वण जे हेठि हिकिड़ो फ़क़ीर हुजे पंहिंजी इबादत में, अची उन वटि पुॻो ऐं अची चवणु लॻो त बाबा फ़क़ीर मुंहिंजी मदद कर। त फ़क़ीर पंहिंजी इबादत मां जाॻियो ऐं चवणु लॻो त पुटु ॾे ख़बर छा मसइलो आहे तोसां जो तो मूंखे मुंहिंजी इबादत मञां उथारियो। त इते उन छोकिरे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त मूंसां हीउ मसइलो हीउ थियो आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बाबा तूं परेशान न थी, त आउं ॾिसां थो छा मसइलो आहे तोसां ऐं तुंहिंजी शहज़ादी ज़ाल किथे आहे। त हिते फ़क़ीर सभिनि पखियुनि खे घुरायो ऐं पखी सभु अची हाज़िर थिया फ़क़ीर वटि ऐं फ़क़ीर पखियुनि खां पुछणु लॻो ॾियो ख़बर तव्हां किथे शहज़ादी ॾिठी। त पखी चवणु लॻा त असां शहज़ादी खे नाहे ॾिठो। त हिते फ़क़ीर पखियुनि खे चवणु लॻो त बांज़ अञा न आयो आहे, बांज़ केॾांहुं वियो आहे। त एतिरी देरि में अची बांज़ पुॻो ऐं फ़क़ीर पुछणु लॻो बांज़ खे ॾे ख़बर अॼु देरि करे छॾी आहे कोन छो। त बांज़ चवणु लॻो त आउं फ़क़ीर साईं पंहिंजे शिकार में हुयुसि ऐं बुख बि मूंखे ॾाढी लॻी आहे, पर शिकार बि कोन कयमि, तव्हां मूंखे घुरायो त आउं पुॼी वियुसि हिते, उनजे करे देरि थी वई। त फ़क़ीर बांज़ खे चवणु लॻो त तो शहज़ादी खे ॾिठो ऐं सॼी हक़ीक़त करे बांज़ खे फ़क़ीर ॿुधाई। त बांज़ चवणु लॻो त हा इन शहज़ादी खे मूं ॾिठो, त इन शहज़ादी जी त सुभाणे शादी आहे।
त हिते ॿाहिरनि जो नंढो भाउ चवणु लॻो त हू त मुंहिंजी ज़ाल आहे शहज़ादी, आउं हुन सां शादी करण वारो हुअसि ऐं आउं हुन सां शादी कंदसि। ऐं फ़क़ीर खे चवणु लॻो त हुनजी शादी ॿिए कंहिंसां कीअं थी सघे। फ़क़ीर खे चवणु लॻो त तव्हांखे अर्ज़ु आहे त मूंखे हुते कहिड़ी बि हालत में पुॼायो ऐं हुन सां शादी आउं कंदसि। त हिते फ़क़ीर बांस खे चवणु लॻो त तूं हिनखे खणी ऐं उन बादशाह जे मुल्क वञु ऐं हिनजी उते शहज़ादी आहे, हीअ हुन सां शादी कंदो। त हिते बांस इनकार करणु लॻो त आउं कोन हलंदसि। त फ़क़ीर चवणु लॻो बांस खे त तूं छो कोन वेंदे। त बांस चवणु लॻो त फ़क़ीर साईं, आउं अॻे बुख मारां थो ऐं मूंखे को शिकार बि नाहे मिलियो ऐं अॻियां पंध बि जाम वॾो आहे। जे अगरि हीउ छोकिरो मूंसां गॾु हले थो त मूंखे सॼी वाट मुंहिंजो खाधो पीतो मूंखे ॾींदो त आउं हिनखे उते वठी हलंदसि। त हिते फ़क़ीर चवणु लॻो छोकिरे खे त तूं हिनखे खाधो पीतो वाट ते ॾिजी ऐं तोखे हीउ वठी हलंदो। त बांस चवणु लॻो त भले। त फ़क़ीर छा कयो जो कुझु गोश्त वग़ैरह जेको आहे सो उन छोकिरे खे ॾिनी। छोकिरे उहो गोश्त खयो ऐं चढ़ियो बांस मथे। बांस हिनखे खणियो पियो अचे। बांस ज़र उन छोकिरे खां पंहिंजो खाधो ऐं गोश्त घुरे ऐं छोकिरो हिनखे खाराईंदो रहे। छोकिरो खाराईंदो रहे। पंधु अची कुझु बादशाह जे मुल्क जो वेझो पुॻो त हिते गोश्त ख़तमु थी वियो। त बांस चवणु लॻो त छोकिरे खे त मूंखे गोश्त खारा। त छोकिरो चवणु लॻो दिलि में त हाणे गोश्त त ख़तमु थी वियो आहे। छोकिरे छा कयो जो पंहिंजे ई जिस्म मंझां गोश्त जो टुकड़ो पटे ऐं उन बांस खे खारायो ऐं बांस अची उन बादशाह जे मुल्क वटि पुॻो। हिन छोकिरे खे बादशाह जे महल वटि लाथी। छोकिरो जॾहिं महल में ढरियो त उते बादशाह ऐं शहज़ादी वेठा हुजनि। त शहज़ादी ॾिठो हिन छोकिरे खे त डोड़ी आई उन छोकिरे वटि ऐं छोकिरे जेको जिस्म मंझां गोश्त जो टुकड़ो कढी बांस खे खारायो त उन मां तमामु जाम रतु वहंदो पियो। त शहज़ादी चवणु लॻी त हीउ तोखे छा थियो आहे। त हिते बादशाह ऐं शहज़ादी खे उन छोकिरे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो त तूं तमामु नेक दिलि ऐं सुठो इंसानु आहीं ऐं तो मुंहिंजी शहज़ादी धीउ जी जान बि बचाई हुई त आउं अव्हां ॿिन्हिनि जी शादी कराईंदसि। त बादशाह छा कयो जो उन छोकिरे ऐं उन शहज़ादी जी शादी कराए छॾी। त हिते शहज़ादी पंहिंजे मुड़ुस खे उन खज़ाने जो ॾसु ॾिनो ऐं जॻह ॿुधाई ऐं छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त मुंहिंजी ज़ाल शहज़ादी तो वटि वेठी हुजे, आउं वञा थो मुंहिंजे भाइरनि खे ॻोल्हे ऐं उन्हनि खे हथु करियो ऐं वरी अचां थो हिते। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु है, तोखे इजाज़त आहे। त उहो छोकिरो वरी उन बांस ते चढ़ी ऐं उन खज़ाने वारी जॻह ते अची पुॻो त ॾिसे त हिकु तमामु पुराणो खंडरु हुजे। छोकिरो आयो उन खंडर में ॾिसे त हिन जा ॿई भाउ उन खज़ाने जे पासे में मुआ पिया हुजनि ऐं ॿिन्ही खे पेरनि में नांग खाई वियो हुजे। त हिते उहो नंढो भाइरु हिननि जो रोअणु लॻो त मुंहिंजा ॿई भाइर मरी विया आहिनि ऐं हिननि खे नांग खाई वियो आहे। त हिते नंढे भाउ खे शहज़ादी जेका ॿूटी ॾिनी हुई सा पेल हुई त चवणु लॻो त हिन ॿूटी सां हिननि खे आउं ज़िंदा करियां थो। पर वरी सोचणु लॻो त हीअ ॿूटी सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा जे इस्तेमाल जे लाइ आहे त मुंहिंजा भाइर ॿ आहिनि, ऐं ॿिन्ही मां कंहिंखे बचायां। त हिकिड़ी तरकीब कई, ॿिन्ही जा पेर पाण में गॾाए ऐं छा कई जो उहा ॿूटी ॿिन्ही पेरनि ते रखी। त ॿई भाउ हिन जा ज़िंदा थी विया ऐं उथिया ऐं चवणु लॻा त असीं मरी वियासीं ऐं तो असांखे ज़िंदा कयो आहे छा। त हिते नंढो भाउ चवणु लॻो त अव्हीं मुंहिंजे लाइ सभु कुझु आहियो, हीउ खज़ानो मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे। मूं अव्हां खे ज़िंदा कयो ऐं सॼी हक़ीक़त करे उन ॿिन्ही भाइरनि खे नंढे भाइर ॿुधाई। त ॿई भाउ ख़ुशि थिया। ॿई भाइर चवणु लॻा नंढे भाउ खे त असांखे माफ़ु कर, असां तोसां धोखो कयो। त नंढो भाउ चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, मूं तव्हांखे माफ़ु कयो। अव्हीं मुंहिंजा वॾा भाइर आहियो ऐं मूंखे खज़ानो नथो खपे, अव्हीं मूंखे मिली आहे, मुंहिंजे लाइ इहो ई जाम आहे। त वॾो भाउ चवणु लॻो त खज़ानो खणी हलूं। त नंढो भाउ चवणु लॻो त न, खज़ानो पाण खे खपे कोन थो, तव्हां मूंखे मिली आहे बसि। त ॿई हुतां निकिता त पोयां हिकिड़ो नांग आयो, उन खज़ाने जो रखवालो हो ऐं सॾु करणु लॻो त बीहो अव्हीं। त टई ॿाहिरि बीठा। त हिते नांग रखवालो चवणु लॻो उन नंढे भाउ खे त तूं तमामु नेक दिलि ऐं सुठो माण्हू आहीं, जेका तो इहा ॻाल्हि कई त भाउ खपनि था ऐं खज़ानो कोन थो खपे। आउं तोखे इनाम तौरु कुझु खज़ानो ॾियां थो त तूं खणी वञे। त कुझु खज़ानो नांग उन्हनि टिनी भाइरनि खे ॾिनो। टई भाइर उतां खज़ानो खयो ऐं खज़ानो खणी आया सिधो बादशाह वटि ऐं बादशाह वटि नंढे भाउ जेको आहे सो पंहिंजी शहज़ादी ज़ाल खे वरितो ऐं उतां वठी शहज़ादी ज़ाल खे सिधो आया पंहिंजे घर। पोइ त हीअ अमीर थी विया, गुरबत हिननि खां वही हली ऐं हीअ अमीर थी विया। पोइ पंहिंजी ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।